फ्रिज में बाहर कढी छो रखी थी? मूं इहा दाल खाधी पे मुखा अॻ में पाड़े वारनि जो कुत्तो खाई वियो। बाबा पंप दाल त अञा काफ़ी पई आहे। कुत्ते सिर्फ़ 2 गिरा हया पोइ मां अची वियुसि। कुत्ते मुझे मायूस थी ॾिठो ऐं दिलि में चई तूं असांजा चुसियल हॾा बि खाई थो वञी, दाल किथे खाइण ॾींदे? ऐं कंधु हेठि करे वीचारियो हलियो। हाँ बाबा, इंसान त इंसान जो लिहाज़ करे वेंदो आहे, जानवर मुंह ते सच चई वेंदा आहिनि। परी धीअ दे त इहा दाल ॿाहिरि उछलाए अचां। बाहर उछलाई छो तो? सागे कुत्ते के वनी गोले ॾेई अच। अस्सलाम वालेकुम अदा विलायती पंप। वालेकुम अस्सलाम अदा डीज़ल ते। अदा बोड़ सरी हुजेव त ॾियो। तोखे त ख़बर आहे अदा आइटम मूंसां ठहे ई कोन। असुल मुंहिंजो हिसो कुतनि खे खाराए छॾे। त पोइ ठीकु आहे, फलांद कयो थॾे ते तूं कुतनि जो हिसो खाई छॾ। बाबा मश्करी तो करे, मश्करन जे ॻोठ में रहूं था न तॾहिं। तू न की दाल खणी वनी खा अची। असल दिल सां दुआ कंदो सां। अदा तू वन अरे तो चऊंगा गरीब आ बेचारा दुआ कर दो। ओके बिना कुल ना कितने लेके बिठो आई? पर निक्यो छो बिठो आई? ते रुगो मां चढ़ी हुयस। हलड़ी बंदूक तुंजो थकाओ मां रूपोश जो आया। वरी केड़े केस में? केस केड़ा बुधाया चिलकड़ी हिकु हुजे त बुधाया न। पोइ भी खबर त पवे। 16 मुल्कन जी एंटी इंक्रोचमेंट पुलिस मुझे कट तई आ। काथे कब्जा कराए थी मिठड़ा जो एंटी इंक्रोचमेंट जी पुलिस पोया पई थई। तुझे दिल ते जो कब्जो कयो मुझी चिलकड़ी। बाकी माणी जी कंप्लेंट ते मुझो काउंटर मुझा स्टूल मुझो टेबलू सब एंटी इंक्रोचमेंट पुलिस खणाए वई। माने असा के शादी करण भी दींदी या अञा हुन जे मुखालफत जा झंडा उभा लगा पिया। मिठल मां भी तोके इहो ही बुधाइणा या त अम्मा जे रवैये में का भी तब्दीली ना आई थई। मुझी मन त हली लॉन्ग मार्च कयो। न चिलकड़ी लॉन्ग मार्च नथा करे सगऊ छो जो जेडी सीएन जी बंदूक थी न उन्हें डी असा जो लॉन्ग मार्च भी बीजी वेंदो। कोई भला मश्करन जे गोट जे बी चौक ते धरणो हणो। हां इन गाल जे लाए सोचे सके तो बस रुगो अनु लहे त धरणो हणो था। वरी अन्न जो धरने से केड़ो कम? हलड़ी बंदूक तुंजो छकाओ हे जो धरणो हणदा से त उनन जे लाए देगियूं कीए पचंदियूं बाकी अनु लहे त धरणो हणो नी। बस मां वञाए थी तो किते शादी ही ना है करनी। ये वरी कीअं अरे मां मोड़ खीसे में खणी घुमंदो तो वता त मता काथे कोई धरणो हणे त उन धरणे में ही पाण शादी करे वठूं। उते देगियूं हिलांदियूं न बड़ी असा जो कम सा कम थे। चङो मां हलां थी। हलड़ी बंदूक तुंजो थकाओ रुसी वई छा? आ मोला वरी को असां वटि को धरणो लगे जेको चङड़ो टाइम हले त उन धरणे में उन जे राशन इस्तेमाल करण जे दौरान ही असां शादी कयूं। सोप सीरियल मश्करन जो गोठ सीजन 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।